हाल वाल पुटे कुराड़े वाली जमीन में मसलो काथे पुजाए तो अदा यो कुराड़ो बशीर अली इन जी जमीन ते त सिकंदर वयो हो न छोकरा दे हवाल मीर खान पटरे हमरा वठी उन जी जमीन ते वियो से पर उन नंढो भा थोरो नमूनो तो करे नमूनो पियो करे खबर कोन दस अमीर खान जी लगे तो ने कखणन घरन में भी बेजार थियो आजो ऋण पट ते वेण जो रादो छो दस अदा साईं हुकुम कयो त बशीर खान जे भा के ते तवा पेश था कयो नबीद को देर न कर हियर ही वन आइने छोकरे के हिते पेश कर माफी न जो नमूनो दिसा मीर खान ता बशीर के घुरायो उन जो थोरो भा मेंटल आ तो किथे फसरी न कराए जे हाँ मीर खान जायद सही तो चवे जायद मीर जो मुंह ही फसरी में हुंदो फसरी या तो फसरी बाकी या जमीन मुंहिंजी मुंहिंजी वञो हाणे बशीर जे भाउ खे हित जो हित खणी अचो अस्सलाम वालेकुम ना वालेकुम अस्सलाम शादाब यो दावाल ता जी जमीन ते छा थियो गोड़ लगो पियो बस यार फद चई ते सही पियो मीर खान जी नजर मुंजी बनी ते पई आ ये जालिम वडेरा ही हुंदा आहिनि जेके गरीबन जो माल फबाईंदा आहिनि पर इन्हनि जा ॾींहं बि थोरा ई हूंदा अथनि भाउ तूं अलाह ते रखी वे अलाह तुंहिंजी मदद कंदो नवीद खान खेरता है आई हथियार तां जे हथन में शादाब तो मीर जे माण्हुनि सां नमूनो कयो आ उन्हीअ जी हरजानी त भरणी पवंदई न हरजानी छाजी हरजानी केड़ो मां तां जे घरों पो खावा अरे रे भगा त करी नवीद खान अरे तो क्या ये सब तो ने करी शादाब खे मीर जा माण्हू खणी विया आहिनि हाणे बशीर खे ॿुधाइणो पवंदो अल्हम्दुलिल्लाह जमीन हेल पर खां भी सुठी थी आहे अल्हम्दुलिल्लाह वञा वञी छोकरनि खां हाल हाल वञी वठां
ॿुधा मीर तुंहिंजे अॻियां पेश आई नमूनो। मीर खान, जेकॾहिं तोखे लॻे थो त तूं असां ते ज़ुल्म करे असां खां ज़मीन खसींदे, इहा तोखे भुल आहे। त तो अॼु मीर खान जी ताक़त खे भुल जो नालो ॾिनो आहे। तोखे मां ॿुधायां थो त भुल छा थींदी आहे। न मीर खान न, छा हीअ तुंहिंजी ताक़त कंहिं ग़रीब ते ज़ुल्म करण? अॼु तो पंहिंजी ताक़त न पर कमज़ोरी ॾसी आहे, कमज़ोरी। मीर खान इनखे वॾी मस्ती आहे, इनखे सबक सेखारणो पवंदो। मीर खान दे मोकल त हिनखे मौत जे हवाले कयांसि। आमिर खान वाकई इन छोरे खे वॾी मस्ती आहे। अरे मोकल चाची वठो उसकी दे। मीर खान, इहा हुई तुंहिंजी बहादुरी। मीर खान! अदा शाहज़ाब अदा ने जाने मीर जे टुकड़े जे करे तो पंहिंजे भाउ खे विञाए छॾियो। अदा मूंखे कसम आहे तुंहिंजे हिन बेगुनाह रत जो, हिन ज़ालिमनि खे मौत जे हवाले करे छॾींदुसि। ज़ंजीर छॾींदुसि हिन कमीननि खे। मुड़स माण्हू मरी विया, हाणे वरी कुराड़ा पलांत कंदा हिते।
पंहिंजी ही असलियत थी आहे इन को बेहतर हथ मौत अचे हण गोली हूं भी कहिड़ो तुंहिंजी हिन दुनिया में ज़रूरत आहे तो जहिड़े ज़ालिम खे हिन दुनिया में जीअण जो को बि हक़ न आहे तोखे त अॼु मां रब जे हवाले कंदुसि तूं मुंहिंजे मिसकीन भाउ खे मारियो हिक ज़मीन जे टुकड़े ते तोखे जीअण जो को बि हक़ न आहे